मचाए खुद इश्क बन जियायो जुड़ कलब बैत रबी इंसान में समा जे तारीख़ी मार्ग ताजपुर में मौजूद आहियूं। ताजपुर हिकिड़ो नंढड़ो ॻोठनुमा शहर आहे जंहिंमें सिंध जी हिकु तमामु नामवर हस्ती उनजो मस्कन मौजूदु आहे। सिंध जी धरती जेका आहे सा सूफ़ियुनि वलियुनि दरवेशनि जी धरती आहे। हिन धरतीअ ते केतिरा ई सूफ़ी दरवेश जिन पंहिंजे कलाम सां पंहिंजे पैगाम सां पंहिंजे फ़िक्र सां अमन ऐं प्यार जो हिकिड़ो फ़लसफ़ो ॾिनो, हिकिड़ो पैगाम ॾिनो ऐं माण्हुनि खे मोहबत ऐं इंसानियत जो दर्स ॾिनो। उन्हनि में ही ताजपुर में मौजूदु जेको दरवेश नवाब सूफ़ी वली मोहम्मद लिगारी हिकिड़ो तमामु बहितरीन सूफ़ी शाइर, आला पाए जो शाइर, ही वक़्त जो हिकु अमीर माण्हू जेको पंहिंजे अमीरीअ खे छॾे हुन पंहिंजे फ़क़ीरी जे पूरे रंग में रंगिजी वियो ऐं उन खां पोइ हुनजी शाइरी जेका आहे सा केतिरनि ई फ़नकारनि खे मौजूद नाज़रीन, हर साल चौथी रमज़ान मुबारक ते फ़क़ीर नवाब वली मोहम्मद लिगारीअ जे दरगाह जे अंगण जे अॻियां सूफ़ियानो समा महफ़िल समा थिए थी, जंहिंमें सॼी सिंध मज़ा केतिरा ई सूफ़ी फ़नकार अची पंहिंजो राग ॻाए।
फ़कीर साईं नवाब वली मोहम्मद साईं जे मेले में शहर ताजपुर में मौजूद आहियूं। फ़कीर साहिब जन जो ही 112 उर्स आहे, 112 साल थी गुज़रिया आहिनि संदन वफ़ात खे। पाण सूफ़ी सिलसिले जा मञियल बुज़ुर्ग आहिनि। दरगाह जोग शरीफ़ जे ख़लीफ़नि में संदन शुमार थिए थो ऐं ज़ाहिरी स्टेटस जे हवाले सां वॾे वज़ीर अज़म नवाब वली मोहम्मद जा पोटा आहिनि ऐं टाइटल ऑफ नवाबशिप खेनि मिलियल हुयो। पाण फर्स्ट क्लास जागीरदार बि हुया, पर संदन तबियत जो लाड़ो ऐं रुझान फ़क़ीरी ॾे हुयो ऐं पंहिंजे मुर्शिदनि जे तइलीमात सूफ़ियुनि जी तइलीमात जे असर में अची विया ऐं बाक़ाइदे फ़क़ीरी रंग इख़्तियार कयूं ऐं संदन साल 1914 में 1332 हिजरी जो रमज़ान जी 4 तारीख़ ते थियो ऐं हिन ही साल ब साल संदन सालियानो उर्स मुबारक असीं मल्हाईंदा आहियूं। जिन में संदन अक़ीदतमंद औलाद फुक़रा मुरीद ख़ादिम सभु दोस्त अहबाब ईंदा आहिनि ऐं हली गॾु थींदा आहियूं। संदन कलाम खे असां तमामु घणो जेको सो हिते पढ़ंदा आहियूं, कलाम चवंदा आहियूं। उतर गया वहम हस्ती मुझे प्याला दिया साथी मुझे प्याला उतर गया वहम हस्ती का देखा अजब सूरत परस्ती का मोहम्मद न किसको कहे, वली मोहम्मद न किसको कहे, तरीक़त के कुफर में रहे। वली मोहम्मद न किसको कहे, तरीक़त जोग शरीफ़ ते उते जी पाण आबाद थिया। उतां खां पोइ माइटी जे इसरार ते पाण टंडोजाम खां तक़रीबन 6 किलोमीटर या केसाना वरी 6 किलोमीटर हो रहा हिकु ॻोठु ताजपुर ॻोठे पाण अची ॻोठु आबाद कयो। वरी साईं जॾहिं 40 साल जी उमिरि जा थिया त पाण जागीरदारी ऐं ज़मींदारी खे अलविदा चई फ़क़ीरी सूंघ में वो अख्तियार कई। दिन उठी साजिद सबर दुनिया जा दफ़्तरगाह कजी, ए दिन उठी साजिद सबर दुनिया जा दफ़्तरगाह कजी। कई लखे लखपाल हुआ दाइम ॾाढा ख़ुशहाल हुआ तुंहिंजा नवारा विया वजी। ए दिन उठी साजिद सबर दुनिया जा दफ़्तरगाह।
तीर ही वली मोहम्मद लिगारी जो तमामु हिकिड़ो सूफ़ी शाइर दरवेश सिफ़त शाइर आहे, जंहिंजी शाइरी तमामु रूप सां फ़नकारनि ॻाई आहे, तमामु बैत अंदाज़ में ॻाई आहे। सूफ़ियान हिन दरवेशनि जी शाइरी में अमन प्यार ऐं मोहबत जो दर्स ॾिनल आहे, जंहिं ते असांखे अमल करिणो आहे। हीउ अमल असांखे आख़िरत संभाले सघे थो ऐं असांजी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे थो। ऐं अहिड़े दरवेशनि जे बुज़ुर्गनि जे मज़ारनि ते अचण सां असांखे रूहानी सुकून ऐं क़ल्ब खे करार मिले। नाज़रीन, अॼु तव्हांखे सूफ़ी शाइर नवाब वली मोहम्मद लिगारीअ जे सालियाने उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह उन सहन ते वसिले समा ऐं उते जे मौजूदु अदीबनि, शाइरनि ऐं दानिश्वरनि सां कयल ॻाल्हि ॿोल तव्हांजे साम्हूं पेश कई। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी ऐं पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। कैमरामैन बाबू भान सां गॾु उदास सोलंगी, डायरेक्टर चांडाण TV सिंध।